औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम हामीम वल किताबिल मुबीन इन्ना जअलनाहु कुरआनन अरबिय्यन लअल्लकुम तअक़िलून व इन्नहु फ़ी उम्मिल किताबि लदैना लअलिय्युन हकीम सदक़ल्लाहुल अज़ीम रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली रब्बि यस्सिर वला तुअस्सिर व तम्मिम बिल खैर व बिका नस्तईन या फ़ताह या फ़ताह या फ़ताह रब्बि ज़िदनी इल्मा। अल्लाह जे नालो वठी करे पाण क़ुरान जो तारुफ़ शुरू करियूं था। सभ खां पहिरीं क़ुरान जे बारे में कुझु इंतिहाई ज़रूरी ॻाल्हियूं मालूम कंदासीं। क़ुरान जे बारे में अचे थो त ही क़ुरान अल्लाह ताला जो कलाम आहे जेको मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते अल्लाह पाक नाज़िल फरमायो। ऐं सभ खां ॿी अहम ॻाल्हि त क़ुरान मजीद जी हिफ़ाज़त जो ज़िम्मो अल्लाह ताला ख़ुदि पाण खयो आहे। यकीनन मालूम हूंदो हज़रत मूसा अलैहिस्सलाम ते तौरात नाज़िल थियो। अल्लाह ताला वो तौरात तख़्तियुनि जी सूरत में तख़्तियुनि ते लिखियल हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे ॾिनो हुयो, पर क़ुरान मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते वही जे ज़रिए नाज़िल कयो वियो। क़ुरान लिखत में यानी किताब जी सूरत में हिक वक़्तु नाज़िल कोन थियो हुयो। ऐं क़ुरान ख़ुदि फरमाए थो त ही क़ुरान अल्लाह जो कलाम आहे। इहो पाण खे सूरह तौबा जी आयत नंबर 6 में मिले थो। अल्लाह ताला फरमाए थो तौबा जी आयत नंबर 6 में व इन अहदुम मिनल मुशरिकीन इस्तजारक फअजिरहु हत्ता यस्मअ कलामल्लाहि सुम्मा अबलिगहु मअमनहु ज़ालिक बिअन्नहुम क़ौमुन ला यअलमून। अल्लाह ताला फरमाए थो ऐं जेकॾहिं मुशरिकनि मां को तव्हां वटि पनाह घुरे त खेसि पनाह ॾे त जीअं हू अल्लाह जो कलाम ॿुधे। हिन ई आयत में लफ़्ज़ इस्तेमाल थिए पियो कलाम अल्लाह, मतिलब क़ुरान अल्लाह जो कलाम आहे। पोइ उन खे सलामती वारी जाइ ते पहुचायो। इहो इन करे जो हू अहिड़ा माण्हू आहिनि जेकी न ॼाणंदा आहिनि यानी बे इल्म आहिनि। सूरह तौबा नाज़िल थी आहे हिजरत जे 9 साल। उन साल मुशरिकनि खे अल्लाह ताला धमकी ॾींदे फरमायो त ही तव्हांखे हाणे कुझु चंद महीना आहिनि, इन्हनि महीननि में तव्हांखे जेको बि फ़ैसिलो करणो आहे तव्हां करे वठो। इस्लाम क़बूल था करियो त बि इस्लाम क़बूल करियो, जे इस्लाम क़बूल न बि करियो था पर मके मां हाणे तव्हांखे निकिरणो आहे। तव्हां मके में हाणे न रहंदा। मको पाक जगह आहे ऐं मुशरिकीन यकीनन पलीत आहिनि। पोइ इन टाइम में मके जो मुशरिकनि जो घेरो कयो वियो ऐं अॻियां ई अचे थी आयत में त उन्हनि खे पोइ क़त्ल बि कयो वेंदो। लेकिन इन जी वज़ाहत जॾहिं सूरह तौबा पढ़ंदासीं त उन में सॼी तफ़सील अची वेंदी। फ़िलहाल सिर्फ़ु एतिरो ई आहे त उन्हनि मां कुझु माण्हुनि चयो त हाणे असांजे मथां एॾो वॾो चैलेंज पियो अचे त असांखे ज़रूरु कुझु मोहलत ॾियो, असांखे क़ुरान ॿुधायो, कुझु असांखे अहिड़ो दलील मिले जो असां मुतमइन थियूं, जो असां फ़ैसिलो करे सघूं। उन मामले में इहा आयत नाज़िल थी ऐं अल्लाह ताला फरमायो त ऐं जेकॾहिं मुशरिकनि मां को तव्हां वटि पनाह जे लाइ अचे त उन्हनि खे पनाह ॾियो, यानी हिकदमि न जो तव्हां वटि अचनि ऐं तव्हां उन्हनि खे पकड़े छॾियो। पनाह घुरनि था त उन्हनि खे पनाह ॾियो ऐसी ताईं जो हू अल्लाह जो कलाम ॿुधी वठनि। जो उन्हनि मां अक्सरियत हुई जिन खे ख़बर ई कोन हुई, इहा क़ौम हुई जेका ॼाणे ई न पई। हाणे क़ुरान ॿुधंदा, अच्छा अल्लाह ताला फरमायो अच्छा क़ुरान ॿुधंदा त इन्हनि खे फौरन हिते ईअं बि न आहे चवणो हिते ई उते क़बूल कयो। यकीनन सोचींदा, हो फ़िकुर कंदा, घर वेंदा, पंहिंजे क़बीले में वेंदा, उते वञी हू सोचनि हिते हिननि जो ज़बरदस्ती इहा बि न आहे त तव्हां ॿुधी वरितो त हाणे फौरन क़बूल करे। उन्हनि खे उन्हनि जी अमन वारी जाइ ते पहुचायो। हाणे ॿियो अचे पियो क़ुरान मजीद जो ज़ाते बारी ताला सां तालुक़। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो वाक़ियो तव्हांखे यकीनन यादि हूंदो। सूरह एराफ़ जी आयत नंबर 143 में अचे थो हज़रत मूसा अलैहिस्सलाम ख़्वाहिश ज़ाहिर कई त मां अल्लाह जो दीदार कयां।
ऐं अलाह ताला फरमायो त मूसा तूं मूंखे हरगिज़ ॾिसी न सघंदे। सूरह अराफ़ जी आयत नंबर 143 में अचे थो, ऐं जॾहिं मूसा अलैहिस्सलाम असांजे मुक़ररु कयल वक़्त लाइ वाइदे वारी जाइ ते आयो त संदसि रब साणसि हम कलाम थियो। अलाह ताला कलाम कयो हज़रत मूसा अलैहिस्सलाम सां। हज़रत मूसा अलैहिस्सलाम सां जॾहिं अलाह ताला कलाम फरमायो त हज़रत मूसा जी दिलि में ख़्वाहिश ज़ाहिर थी, जेको कलाम करे थो त मां हुनखे ॾिसां। जुरत करे ऐं अलाह ताला खे अर्ज़ु कयई, ए मुंहिंजा रब, मूंखे पाण ॾेखार, मूंखे पंहिंजो दीदार करा त तुंहिंजो दीदार करियां। अलाह ताला फरमायो त तूं मूंखे हरगिज़ ॾिसी न सघंदे, पर जबल ॾांहुं नज़र कर। जेकॾहिं इहो जबल मुंहिंजी तजलीअ खां पोइ पंहिंजी जाइ ते बीही सघियो, यानी हू पंहिंजो साबित सही सलामत रहियो मुंहिंजी नूर जी तजली ॾिसण खां पोइ बि, त तूं मूंखे बि ॾिसी सघंदे, त पोइ तूं बि मूंखे ॾिसी सघंदे। पोइ जॾहिं संदसि रब जबल ते पंहिंजे नूर जी तजलीअ जो परतो कयो त जबल टुकड़ा टुकड़ा थी किरी पियो, ऐं मूसा अलैहिस्सलाम जबल खे टुकर टुकर थींदो ॾिसंदे बेहोश थी किरी पियो। डायरेक्ट इहा तजली मूसा अलैहिस्सलाम ते न थी आहे, इहा थी आहे जबल ते। टुकड़ा टुकड़ा जबल थियो आहे, लेकिन उन जो असर एतिरो हुयो जो हज़रत मूसा अलैहिस्सलाम इनडायरेक्टली ॾिसंदे बेहोश थी पियो। जॾहिं होश में आयो त चयईं त ए मुंहिंजा रब, बेशक तूं पाक आहीं ऐं आऊं तो ॾांहुं मोटियसि, ऐं मां सभिनी खां अवल ईमान आणण वारा। ही तजली आहे अलाह जे नूर जी, ऐं कलाम बि अलाह जो ई आहे। अलाह जे नूर जी तजली जबल बर्दाश्त नथो करे सघे, ऐं हज़रत मूसा अलैहिस्सलाम बेहोश थी किरी थो। तो क़ुरान हिकिड़ी आयत जी वज़ाहत यकीनन ॿी जॻह ते लाज़मी थिए थी। इन सां मिलंदड़ जुलंदड़ आयत मिले थी पाण खे सूरह हशर में। हिते अलाह जे नूर जी तजली ऐं सूरह हशर में अलाह जे कलाम जो असर। अलाह ताला छा थो फरमाए पंहिंजे कलाम जे बारे में, लौ अंज़लना हाज़ल क़ुरआन अला जबलिन लरअयतहु खाशिअम मुतसद्दिअम मिन खशियतिल्लाह वतिलकल अमसालु नज़रिबुहा लिन्नासि लअल्लहुम यतफक्करून। अलाह ताला फरमाए थो, जेकॾहिं असां हिन क़ुरान खे कंहिं जबल ते नाज़िल करियो आहे त तूं ॾिसी हां ज़रूर अलाह जे ख़ौफ़ खां डिॼी वञे हां। जीअं अलाह जी नूर जी तजली खां बर्दाश्त न करे सघियो, रब फरमाए मुंहिंजो कलाम बि जेकॾहिं ते मां नाज़िल कयां त हू डिॼी वञे हां ऐं झुकी पवे हां। ऐं इहे मिसाल असां माण्हुनि खे इन लाइ ॾियूं था त मन न गौर ऐं फिक्र कनि। इन्हनि ॿिन्ही आयतुनि मां मालूम थिए थो त अलाह ऐं उन जे कलाम जो असर एतिरो त आहे जो जबल जेको असांजी नज़र में तमामु मज़बूत आहे, उहो बर्दाश्त नथो करे सघे। अॻियां सूरह ज़ुख़रफ़ जी आयत नंबर 1, 2 ऐं 3 में अचे थो, हामीम वल किताबिल मुबीन, कसम आहे हिन रोशन किताब जो। ही अलाह ताला पाण पंहिंजे क़ुरान जी, पंहिंजे कलाम जी अज़मत बयान करे रहियो आहे। इन्ना जअलनाहु क़ुरआनन अरबिय्यन लअल्लकुम ताक़िलून, त बेशक असां हिन खे अरबी ज़बान में नाज़िल फरमायो आहे त मन तव्हां सम्झो ऐं गौर फिक्र कयो। व इन्नहु फी उम्मिल किताब लदैना लअलियुन हकीम, ऐं बेशक इहो क़ुरान उम्मुल किताब में यानी लोहे महफूज़ में असां वटि आहे। इहो यकीनन निहायत बुलंद मर्तबे वारो आहे। ऐं सूरह ज़ुमर जी आयत नंबर 28 में अल्लाह ताला पंहिंजे क़ुरान जी अज़मत बयान करे रहियो आहे। क़ुरआनन अरबियन गैर ज़ी इवज लअल्लहुम यत्तक़ून, इहो क़ुरान जेको अरबी ज़बान में ऐं जंहिंमें का बि ॾिंगाई न आहे, यानी क़ुरान बिल्कुलु चिटो वाज़े आहे। छो माण्हू चवनि था कुझु जेके आहिनि त क़ुरान जी ही असां अंदरी माना था बयान करियूं। क़ुरान जी अंदरी माना आहे ई कोन, बिल्कुलु जेका वाज़े साफ़ माना आहे उहा ई माना आहे।
इन्हीं जी इहा वज़ाहत अल्लाह ताला सूरह कहफ में फरमाए थो इन्हीं आयत में। हिन में इन्हीं आयत जो थोड़ो वधीक असर असां जिन अल्लाह ताला पहिरीं पंहिंजी तारीफ़ फरमाए रहियो आहे। अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अंज़ल अला अब्दिहिल किताब वलम यजअल लहू इवजा। तमाम तारीफ़ तमाम शुक्र अल्लाह लाई आहे जंहिं पंहिंजे बाने ते किताब लाथो ऐं इन में ज़र्रे बराबर बि डंग ॾाओ या वर वकड़ न रखिया माना सफ़ा चिटी वाज़े तौर। कुझु माण्हू चवनि था त क़ुरान सम्झण जे लाइ ॾाढो ॾुखियो आहे। तव्हांखे क़ुरान खे सम्झण जे लाइ 14 उलूम हासिल करणा पवंदा। ईअं हरगिज़ न आहे। अल्लाह ताला क़ुरान में सूरह कमर में 4 दफ़ा फरमायो आहे वलक़द यस्सरनल क़ुरान लिज़्ज़िक्र फहल मिन मुद्दकिर। तहक़ीक़ मूं क़ुरान खे सम्झण वास्ते निहायती आसान कयो आहे। त आहे को तव्हां मां सम्झण वारो, को नसीहत हासिल करण वारो। या आयत हिकु दफ़ो इहे चई हा त यकीनन वॾे असर वारी हुई, पर अल्लाह ताला 4 दफ़ा इहा दावा फरमाई आहे त मूं हुनखे निहायती आसान कयो। पर असां वटि यकीनन कुझु तबक़ात आहिनि जेके चवनि था त न, तव्हांखे क़ुरान जो तर्जुमो पढ़ण जे लाइ बि 14 उलूम हासिल करणा। इहा उन्हनि जे तरफ़ां हिकिड़ी गुमराही आहे। जो क़ुरान अल्लाह ताला नाज़िल फरमायो आहे तमाम इंसानियत जे लाइ, को ख़ासि तबके जे लाइ कोन। तौरात आयो यहूदियुनि जे लाइ, ऐं हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे मिलियो, ख़ासि तबको हुयो। इंजील आयो ख़ासि तबके जे लाइ। पहिरियां बि जेके किताब आया या सहीफ़ा आया सोहफ़ इब्राहिम व मूसा, उहे सहीफ़ा बि उहे नबी बि ख़ासि इलाइक़े जे लाइ ईंदा हुआ। उन खां पोइ वरी नओं नबी ईंदो हो त वरी नए नबी खे नओं हिकाम मिलंदो। छो जो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी नबी आहिनि, तमाम इंसानियत जे लाइ आहिनि। उन्हनि खे किताब जेको मिलियो उहो तमाम इंसान जे लाइ आहे। इहो कीअं मुमकिन आहे त अल्लाह ताला तमाम इंसाननि जे लाइ क़ुरान नाज़िल करे ऐं उन में अहिड़ो ॾुखियाई रखे। छो हर इंसान जी ज़हानत अलॻि आहे। अल्लाह ताला तमामु घणो ज़हीन कयो आहे, होशियार कयो आहे। उहो त ठीकु आहे, सम्झी वञे इन ॻाल्हि मां। हिकिड़ो सादो अणपढ़ियो बकरियूं चारण वारो, रिढूं चारण वारो, जेकॾहिं क़ुरान ॾुखियो हुजे हा त उहो वीचारो छा करे सघे हा? कुझु कोन सम्झी सघे हा। पोइ उनजे लाइ यकीनन क़यामत वारे ॾींहुं को न को उज़ुर हुजे हा। दादा साईं, तो ख़ुदि अहिड़ो ॾुखियो नाज़िल कयो, मां सम्झी कोन सघियुसि, मां अणपढ़ हुयुसि, मुंहिंजे वसां खां परे हुयो। इन जे करे क़ुरान आहे तव्हांजी ज़िंदगी गुज़ारण जो जामे मुकमल तरीक़ो। जन्नत हासिल करणु तमामु अल्लाह साईं आसान करे छॾी आहे। तव्हां उनखे यानी क़ुरान खे पंहिंजे ॿोली में, आसान ॿोली, उर्दू हुजे, सिंधी हुजे, इंग्लिश हुजे, उनखे तर्जुमे में पढ़ी तव्हां जन्नत जो रस्तो हासिल करे वेंदो इंशा अल्लाह। हा, कुझु अहकाम मालूम करण जे लाइ ज़कात जा मामलात आहिनि, विरासत जा मामला आहिनि, तलाक जा मामला आहिनि। उन्हनि जे लाइ तव्हांखे अहले इल्म सां रुजू ज़रूरु करणो पवंदो, उन सां मशवरो बिल्कुलु थींदो। लेकिन वाज़े सम्झण जे लाइ 14 उलूम हासिल करणु असांजे लाइ लाज़िम ऐं फ़र्ज़ न आहे। क़ुरान में अचे पियो, अल्लाह ताला फरमाए पियो त असल क़ुरान लोहे महफ़ूज़ में महफ़ूज़ आहे। ही क़ुरान जेको असां वटि हींअर मौजूदु आहे, इहो उन जी यानी नाज़िल करदा असल शक्ल आहे। माना फर्स्ट कॉपी खणी चई सघूं था, पर उहा हूबहू उहो ई आहे जेको लोहे महफ़ूज़ में महफ़ूज़ आहे। अल्लाह ताला क़ुरान मजीद खे लैलतुल क़द्र में 7 आसमान खां दुनियावी आसमान यानी पहिरें आसमान ते मुकमल तौर नाज़िल फरमायो। उन खां पोइ हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते वही जे ज़रिए कमो पेशी 23 सालनि में थोरो थोरो वक़्त ब वक़्तन हालात मुताबिक़ नाज़िल कंदो रहियो। हाणे क़ुरान जी हिफ़ाज़त जे बारे में अल्लाह ताला फरमाए थो त क़ुरान जी हिफ़ाज़त मूं ख़ुदि अल्लाह ताला पंहिंजे ज़िम्मे रखी आहे। दुनिया जा तव्हां केतिरा बि किताब ॾिसंदो त तमाम जा तमाम मटिजी चुका आहिनि। को बि असल सूरत में तव्हांखे न मिलंदो, चाहे आसमानी किताब हुजनि। तव्हां तौरात खणो, इंजील खणो, ज़बूर खणो, उन्हनि में बि 50% खां मथे त तहरीफ़ ई आहे। क़ुरान आहे जंहिंमें ज़र्रे बराबर बि तहरीफ़ कोन्हे, उनजी असल सूरत मौजूदु आहे। छो जो सूरह हिजर में अल्लाह ताला फरमाए थो, सूरह हिजर जी आयत नंबर 9 में
इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। यकीनन बेशक असां हिन क़ुरान खे नाज़िल कयो आहे ऐं यकीनन असां ई इन जी हिफ़ाज़त करण वारा आहियूं। यकीनन घणनि ई माण्हुनि कोशिश कई आहे हिन में त असां हिन खे मटाइण जी करियूं, लेकिन सभु नाकाम रहिया आहिनि, छो जो हिफ़ाज़त करण वारो उन जो नाज़िल करण वारो पाण ई आहे। सूरह बकरा जी शुरू में ही अचे थो, ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीह हुदल लिल मुत्तक़ीन। हीअ आहे उहो किताब जंहिंमें ज़र्रे बराबर शक न आहे। ही हिदायत आहे परहेज़गारनि जी। पर अफ़सोस असां क़ुरान खे सिर्फ़ ऐं सिर्फ़ सवाब जी किताब ते महदूद करे छॾियो आहे। असां वटि कंहिंजी मयत थींदी त उते क़ुरान खानी जे लाइ खणी सभिनी में सीपारो विराए छॾींदासीं, तूं अधु तूं पढ़, सीपारो तूं पढ़, करे करे पूरो सवाब हासिल करण जी कोशिश कंदासीं। हालांकि क़ुरान जी असल मक़सद हिदायत आहे। जे तव्हांखे हिदायत न मिली त तव्हां क़ुरान मां कुझु बि हासिल न करे सघिया। सूरह हामीम सजदा में अचे थो त इन क़ुरान ते बातिल हमलो नथो करे सघे, कूड़ो बातिल क़ुरान ते हमलो न करे सघंदो। सूरह क़ियाम में अलाह ताला फरमाए थो त ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां क़ुरान खे जल्दी जल्दी यादि करण लाइ पंहिंजी ज़बान खे हरकत न ॾियो। क़ुरान नाज़िल थींदो हो त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे जल्दी जल्दी पढ़ण जी कोशिश कंदा हुया। अलाह ताला फरमाए थो त तव्हां क़ुरान खे यादि करण जे लाइ पंहिंजी ज़बान खे जल्दी जल्दी हरकत न ॾियो। इन जो जमा करण ऐं पढ़ाइण असांजे ज़िम्मे आहे। क़ुरान जो मुकमल जमा करण बि अलाह जे हुकुम मुताबिक़ आहे ऐं उन जो पढ़ाइण बि अलाह जे हुकुम सां आहे। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में क़ुरान पाक किताबी सूरत में मौजूद न हो। बाद में हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी किताबी शक्ल में आयो, पर उन जो मशवरो हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दौरे खिलाफत में थी चुको हुयो। छो जंग यमामा में तक़रीबन काफ़ी सारा हाफ़िज़ शहीद थी विया हुआ। पोइ तमामु साहबान मशवरो कयो त हिन खे हाणे किताबी शक्ल में महफ़ूज़ कयो वञे। उन जी असल सूरत यानी किताबी शक्ल हज़रत उस्मान गनी जे रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दौर में मुकम्मल थी वई। सूरह अंबिया जी आयत नंबर 10 में अल्लाह ताला फरमाए थो, असां तव्हांजे तरफ़ अहिड़ी किताब नाज़िल कई आहे जंहिंमें तव्हांजो पंहिंजो ज़िक्र आहे, तव्हांजो पंहिंजो तज़किरो आहे। छा तव्हां सम्झो नथा? हाणे हेॾी वॾी किताब में अल्लाह ताला मुंहिंजो ऐं तव्हांजो तज़किरो रखियो आहे। हाणे जेकॾहिं इंसान खे घुरिजे त उनखे ॻोल्हण जी कोशिश त करे। हाणे कोशिश कीअं थींदी जॾहिं असां हिनखे यकीन पंहिंजी ज़बान में पढ़ण ऐं सम्झण जी कोशिश कंदासीं। क़ुरान में त सभिनी जो ज़िक्र आहे। तव्हांखे फ़िरौन बि मिलंदो, तव्हांखे कारून बि मिलंदो, उन सां गॾु अबू जहल बि मिलंदो। वरी ॿिए तरफ़ तव्हां ॾिसो नबियुनि जो ज़िक्र आहे, शुहदा जो ज़िक्र आहे, सालिहीन आहिनि, सिद्दीक़ीन जो ज़िक्र आहे, मोमिननि जो ज़िक्र आहे। हाणे इंसान यकीनन कोशिश करे पाण खे नेकनि जी तरफ़ ॻोल्हण जी कोशिश करे। सूरह यूनुस जी आयत नंबर 57 में अल्लाह ताला फरमाए थो, ए इंसानो, तव्हां वटि तव्हांजे रब जी तरफ़ का नसीहत अची चुकी आहे ऐं दिलुनि जी बीमारियुनि जी शिफ़ा आहे। क़ुरान खे अल्लाह ताला शिफ़ा फरमाए। दिलुनि जी बीमारी कहिड़ी आहे? जेके असांजो ब्लड प्रेशर या इस्कीमिक हार्ट डिज़ीज़ या इहे दिलुनि जी बीमारी आहे हसद, बुग़्ज़, नफ़रत, कीनो, जेके अॼुकल्ह तव्हांखे आम मिलनि था। ऐं हिदायत ऐं रहमत आहे ईमान वारनि जे लाइ। बसि हिन जे आख़िर में कुझु हदीसूं पेश कंदासीं क़ुरान जे मुतालिक़। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था सही बुखारी जी हदीस में, खैरुकुम मन तअल्लमल क़ुरआन व अल्लम। तव्हां मां बहितरीन शख़्स आहे उहो जेको क़ुरान सिखे ऐं सेखारे। असां यकीनन दुनिया जे मामलात में मां ही कमु करियां, हिन जो वॾो स्कोप आहे, ही करियां, उन जी जिदोजहद में लॻी करे इंसान ज़िंदगी त खपाए थो छॾे, पर बेस्ट प्रोफेशन उनखे को बि नथो मिली सघे। नबी करीम फरमाइनि था सल्लल्लाहु अलैहि वसल्लम,
The best prophet तव्हांजे लाइ इहो ई आहे। जामे तिरमिज़ी में अचे पियो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त तव्हांखे अलाह जे तरफ़ रुजू करण जे लाइ क़ुरान खां वधीक ॿियो को ज़रियो न मिलंदो। तव्हांखे अलाह सां जी लॻाइणो आहे, तव्हांखे क़ुरान ई पढ़णो पवंदो, क़ुरान ई सम्झणो पवंदो। सही मुस्लिम में नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, बेशक अलाह ताला इन किताब खे पकड़ जे करे क़ौमुनि खे उरूज अता कंदो ऐं इन किताब खे छॾण जे करे क़ौमुनि खे ज़लील कंदो। ॿियो न सिर्फ़ पंहिंजे ई मुल्क जो मिसाल वठूं, असांजे मुल्क में शरीयत नाफ़िज़ न आहे। सभ खां वॾी ॻाल्हि, असांजी अदालतुनि में असांजी क़ुरान ऐं हदीस जो निज़ाम कानून कोन्हे। इहा ई वजह आहे त असां हुन उरूज ते न आहियूं। असां फ़िलहाल त इन हदीस जे ॿिए हिसे में अचूं था। सही मुस्लिम में अचे पियो, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल क़ुरानु हुज्जतुल लक औ अलैक। क़ुरान तव्हांजे हक़ में गवाही ॾींदो या तव्हांजे ख़िलाफ़ ॾींदो। यानी क़यामत वारे ॾींहुं अलाह जे हुज़ूर में क़ुरान पेश थींदो। वो क़ुरान हर इंसान जे आॾो ईंदो ज़रूर, वो या त तव्हांजे हक़ में गवाही ॾींदो या तव्हांजे ख़िलाफ़ ॾींदो। न ॿिनि मां का हिकिड़ी सूरत लाज़मी थी। हाणे असांखे ॾिसणु घुरिजे त असांजो क़ुरान सां तालुक़ कहिड़ो आहे। छा असां सां असांजे हक़ में ॾियण वारी गवाही जो तालुक़ आहे या हुनजे ख़िलाफ़ वारो आहे। अलाह ताला असांजे लाइ आसानी फरमाए। जामे तिरमिज़ी जी हदीस में अचे थो, हीअ आख़िरी हदीस आहे पंहिंजी हिन बयान जी, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, क़यामत वारे ॾींहुं क़ुरान जे पढ़ण वारे खे क़ुरान जी सिफारिश ते ज़ेवर, पोइ इज़त जो ताज ऐं पोइ इज़त जो लिबास पारायो वेंदो। क़यामत वारे ॾींहुं क़ुरान पाक जे पढ़ण वारे खे क़ुरान जी सिफारिश ते ज़ेवर पाराया वेंदा, इज़त जो ताज पारायो वेंदो ऐं इज़त जो लिबास पारायो वेंदो। पोइ क़ुरान चवंदो त ए मुंहिंजा रब, इन खां राज़ी थी वञ ऐं अलाह उन शख़्स खां राज़ी थी। हे क़ुरान जी तारुफ़ में कुझु हदीसूं ऐं कुझु क़ुरान मां आयतूं बयान कयूंसीं। इंशाअल्लाह पाण अॻे हफ़्ते खां क़ुरान जो तर्जुमो ऐं उन जी मुख़्तसिर तफ़सील मुकमल तौर सां शुरू कंदासीं। व आख़िर दवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।